अदा मूं मथां यकीन कर, जेकी मूं चयो आहे वो समूरो सच है। सच जेकर इहो सच आहे तो पोइ सिज ओलह खां कोन उरियो। थी सके तो वली दादा असांजी मजबूरीअ खे ॾिसंदे न मरम न, इन में बि का न का वली दादा जी लालच लिकियल हूंदी। बग़ैर लालच जे हू कंहिंसां बि चङाई कोन कंदा आहिनि। बग़ैर लालच जे हू कंहिंसां बि चङाई कोन कंदा आहिनि। कुछ भी हुजे अदा, पर कुदरत वारे उन्हनि जे दिल में असांजे लाइ रहम त ॾिनो आहे न। इहो रहम हुननि जे दिल में घणो वक़्तु कोन रहंदो। अदा हाणे भाॼाई बि वञी नाज़ा सां मिली सघे थी। वली दादा सां असां वाइदो कयो आहे त हू असां मां कंहिंखे कुझु बि कोन चवंदो। ख़ुदा कंदो अदा त ईअं ई थींदो। रुगो नाज़ा खे घर अचण ॾियनि। जॾहिं खां उहो शादी करे वई आहे मूं न्याणीअ जो मुंहुं बि न आहे ॾिठो। तमामु जल्द नाज़ा जी बि इजाज़त वठंदुसि। न बिचारनि न तकड़ न कजांइ, इन्हनि जे दिमाग़ फिरण में देरी न लॻंदी। अदा छा थियो आहे? छा ते तो रेडियूं करी? अदा साण सभिनी हमराहनि जी ज़मानत करायो आहे। छा मोला तो जाने अदा? मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। सावण पंहिंजे हमराहनि सां रक्षा मुलही घर वियो। सुठो थियो। सुठो थियो? उतां त ज़मानत कराया आहिनि, पर हितां उन्हनि जी ज़मानत केरु कराईंदो? छो त मां सावण जे घर खे जेल बनाए छॾींदुसि। जेल। तव्हां सिर्फ़ होशियारी पकड़ियो। सावण वारनि खां पलांद करण जो वक़्तु अची वियो आहे। कीअं जबल? रईस तव्हां जी मर्ज़ी आहे, पलांद कयो या ठा। तव्हां जो बि त मुड़ुस मुअल आहे। मुड़ुस मुअल आहे रईस, पर असां गरीब माण्हू कुछ ही नथा सघूं। घबराए न, तव्हां जो पलांद बि मां कंदुसि। मां अम्मा तुंहिंजो मोह छो लथल आहे? अबा पूरे खानदान जे मथां बंदूकूं सिधियूं हुजनि ऐं तूं मूंखां पुछी थो त परेशान छो आहियां? भागुल दुश्मनी गिची में पई आहे त हाणे उनखे मुंहुं बि ॾींदासीं। असां त घणई पे नटायो, पर वली दाद वारनि ज़ोरी दुश्मनी असांजी गिचीअ में विधी आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो। जी बाबा। तकड़ ऐं अॻिराई करण जी असांखे का बि ज़रूरत कान्हे। बाबा असां अॻिराई कोन कंदासीं, पर घर खां ॿाहिरि निकिरंदासीं न त वलीअ वारा असांजे लाइ गुलनि जो हार झलियूं कोन बीठा हूंदा। पोजायो घर खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत बि कान्हे। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे न त पोइ जेल खां छो छॾाई? उते बि त हिकु जॻह ते वेठा हुयासीं। ॿाहिरि नथी रबो, कुझु सम्झण जी कर। अदा तव्हां भली न कुछो, पर वली दादा कोन मुड़ंदा। जेकॾहिं तव्हां ॿाहिरि उन्हनि खे हथ न आयो त हो अंदरि घर में बि घिड़ी ईंदा। अम्मा चूड़ियूं असांजे हथनि में बि न आहिनि जो असांजे घर में घिड़ंदा। घिड़ंदा छा, घर में घिड़ी चुका आहिनि। अकेली औरत खे घर में ॾिसी तॾहिं घर में घिड़िया आहिनि। हाणे अचण ॾे उन्हनि खे। अदा वली दाद वारा पलांद करण खां सवाइ न मुड़ंदा। इन करे असांखे हर कदम सोच सम्झ सां करणो पवंदो। थोरी बि लापरवाही असांखे माराए विझंदी। इनजे करे चारई पैर असांजूं अखियूं खुलियल हुजनि। अम्मा हली अंदर वे। न मां हितो ई ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए हली थी वञा। अंदरि हली वेहंदसि त उहो जन्नत अची वई त। अम्मा खैर में अचण थियो आहे? अम्मा
तोखो सवा मुंहिंजी नथी सरजे एतिरी थी आहे पोइ बि मां नथी रही सघां। अम्मा तू हाणे पंहिंजे दिलि मथां पथर रखी छॾ। हिते अची तूं पंहिंजी हिते घर वेठो आहे त तूं मूंखे मुंहुं सलाह जॾहिं तूं माउ थिए न त छो वठे इजाजत? हाँ ना मां न तव्हां पाण में न विड़ो बस मां वञा थी। तुंहिंजो मुंहुं ॾिठमि इहो ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। मथो अलाए छा ते ख़राब थियो अथसि रोज़ रोज़ भॻी बीठी आहियां। भागन भरी ये छोरा निभागा नजर कोन था अचन। विया हूंदा होटल ते धिका खाइण ॿियो वरी काॾे वेंदा। बुद्धू सावण खान हाणे पंहिंजे हमराहन के ज़मानत ते ॿाहिरि वठी आयो आहे। हाणे वरी हिक पासे वली दाद वारा ॿिए पासे सावण वारा हिक ॿिए ते फायरिंग कंदा विच में को न को मिसकीन सटिजी वेंदो। इन्हे करे त चवां थो न त हाणे छोरनि खे घर खां ॿाहिरि न कढ। मुंहिंजे चवण सां घर में वेहंदा छा? एतिरा पादर लॻा अथनि तॾहिं बि घर में टिकाव कोन्हे। छोकरा महला तो घर पहुचन न त जेकर चङो थी पवे। ॻोठ में ॿ टे फेर थिया त पाण ई वाह मींहुं करे अचे घर पहुचंदा। अरे काॾे था वञो? बाबा ज़मीन था चक्कर ॾियण। चक्कर ॾियण को लाज़मी आहे छा? चाचा फसल सुके त भली सुकी वञे असां घर जी कुंड में वेठा हुजूं। समझण जी कोशिश कयो। इन वक्त वली दादा वारा होश में न आहिनि। बाबा बाबा हू कॾहिं बि होश में न ईंदा। जेतिरो असां लिकंदासीं न हू असांजी ओतिरो ई गिचीअ में पवंदा। चाचा इन्हीअ करे ॿाहिरि वञूं था। जेको थियो न मुड़ुस थी मोह ॾींदासीं। ठीक है पुट थोड़ो ख्याल सां। अदी मरियम काॾे थी वञी? नाज़ानो थी अचां थी। भला कल्ह तोखे कुझु कोन चयनि छा? माईअ थोरो वात हयो पर थधी हुई। इन जो मक़सद त वीचार सही पियो चवे। मूंखे बि ईअं ई लॻे पियो त वली दादा मोकल ॾिनी आहे। थी अच अदी थी अच अलाह ईमान ॾींदल। मोर हाणे वली दादा वारनि जी तबाही जो वक़्तु अची वियो आहे। न जबल वली दादा वारनि खे कुझु बि कोन थींदो। तबाही त वरी बि रब्बू वारनि जी थींदी। वली दादा वारनि खे उन्हनि जो ज़िद माराईंदो। जबल यार मूंखे नथो लॻे। वक़्तु ॿुधाईंदो पर ॿिन्ही सूरतुनि में वली दादा वारनि जी तबाही पक्की आहे। जेकर सावण वारनि जा मुड़ुस मुआ त वली दादा वारा जेल में। मक़सद त असांजो रस्तो साफ़। असांजो रस्तो? जेसी ताईं ये मरंदा न तेसी ताईं
नाज़ा खे इजाज़त न मिलंदी। जेकर हिक पुट खे रबीअ वारनि लेटायो त बाक़ी रहल जो कम मां पूरो कंदुसि। अम्मा तुझो ईअं रोज़ रोज़ अचण छा कयां अम्मा, तुंहिंजी सिक मूंखे वेहण ई नथी ॾे। खैर त आहे न अम्मा? खुदा खे ख़बर अम्मा, तूं त जल्दी हितां वञण जी कर वञ। हा अम्मा, मां वञां। छा थियो माई, छा थियो? ख़ुदा ई ॼाणे थो, मूंखे का ख़बर कान्हे। वली वारा आया, हथियार खणी विया, कुझु त ॿुधायो हूंदनि। न अदी न, मूंखे का बि ख़बर कान्हे। या अल्लाह साईं, तू ख़ैर कजांइ। नाज़ा तोखे कुझु ॿुधायूं? न दी, प्रभु वारा छुटी आया आहिनि। मूंखे त लॻे थो दादा जन उन जे पोयां विया आहिनि। रब्बू जी ख़बर थी तोखे अॻु में ई पइजो थी वञे। रब्बू वारा छुटी आया न। पर केस ताईं भजंदो? जॾहिं बि साम्हूं आयो त उहो ॾींहुं तव्हांजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। अचो। या अल्लाह, तू खैर कजा, खैर कजा मुंहिंजा मालिक। अवामिनी के रोकियो हम ना, रोकियो हम तो बाहर वञण सही ना है। पापा तू खौफ न कर, हाणे इहा ज़ोर आज़माई रोज पे हलंदी। जेसी ताईं वलीअ वारा ज़ोर आज़माए बस न कंदा, तेस ताईं हू फैसले लाइ राज़ी कोन थींदा। जेसी ताईं हू पलांद में असां मां कंहिं हिक खे न मारींदा, तेसी ताईं हू फैसलो कोन वारींदा। खैर गुर खैर, ये केड़ी पु गालियूं करी? भाॼा इहा हक़ीक़त आहे जेका अणटर आहे। बाबा इन्हनि जा हमरा असां बि लॻाए सघूं था। इहा चाल असां पंहिंजे बचाव लाइ आहे। लोग बेकरार त सिर्फ़ तव्हां जो बचाव कंदा रहो। ॾिसो त उहा केतिरा घाट ते निकिरनि, जॾहिं हथ खां टपिया न पोइ सिधियूं गलियूं हलाईंदासीं। मुझे तो साहब को निकले मैं इन मामले में नहीं किया।
को भी नुक़सान न थियो आ। चाचा मुंहिंजी सलाह वठो त लॻो खणो ऐं हितां निकिरो। कंहिं महिल चई थो त वेहो, कंहिं महिल थो चई निकिरो। अहिड़ी हालत रही न त पोइ हिते केरु रही सघंदो? हाणे इहो कमु रोज़ थींदो। पंहिंजे कननि में कपा विझी छॾियो। थोरा हथनि मां भॼी आ, हथनि मां। काॾे वेंदा? हेठि त असांजे रुख ते चढ़ंदा। जबल ॾिठी छोरनि जो भॼण? ऐसे नाराज़ न थियो त हिकु ॻाल्हि चवां। चओ। रब्बू ऐं रुस्तम ॼाणी वाणी ज़मीन ते निकिता। हू तुंहिंजे साम्हूं ॿार आहिनि, पर उन्हनि खे अनाड़ी न सम्झ। अड़े जेका बि ॻाल्हि आ खुली कर। ऐसे हू तव्हांजी ताक़त ॾिसण था चाहिनि। मौला तो जाने उन्हनि जे घर में घिरी उन्हनि खे पातर हयासीं। अञा उहे सॼी ताक़त छा ॾिसंदा? हू तव्हांखे फुज़ूल में भॼाईंदा रहंदा ऐं तव्हां अनाड़ियुनि जी उन्हनि जे मथां फायरिंग कंदा रहंदा। नेठ ॻोठ वारा बेज़ार थी तव्हांजी शिकायत खणी वेंदा। कंहिं में दम आहे जो असांजे ख़िलाफ़ शिकायत खणी वञे? मुला दादा जबल सही तो चए। हाणे सावण वारनि खे थोरो आज़ाद छॾियो। भले हू असांजी हवा जे मथां मुंहं ॾरींदा रहनि। कुछ ॾींहं उन्हनि खे आज़ाद घुमण ॾियो त जीअं उन्हनि जे दिलनि मां खौफ़ ख़तम थिए। पोइ हिकु ई बार करे उन्हनि सभिनी खे ढेरी करे छॾींदासीं। अदा डायणनि तव्हांखे घर में कैद करे छॾियो आहे। अदी हिननि मोहन खे अलाह पुॼंदो, असां मिसकिन करे बि छा था सघूं? नाड़ी अदी इन्हनि खे पिट पारां तो कुझु बि कोन थो करे पियो। उहा मूंखे ख़बर आहे जेका हथ खणी राति ॾींहं पिटियो थमान, पर मोहन खे थियो कुझु बि कोन्हे। अलाह जे घर देर आहे अंधेर कोन्हे। रब साईं बि एतिरी देर थो करे पियो जो असलो गरीबनि जो त साह ई निपोड़जी थो वञे। चाची इन्हनि जो बिलो हाणे असां कंदासीं। असां ओ अब्बा जे ईअं कयव त सॼो ॻोठ तव्हांखे दुआऊं ॾींदो। कुझु को बि कोन थो पियो, पर वलीअ वारनि जे तरफ़ां सभिनी जा अंदर सड़िया पिया आहिनि, सड़िया। अदी असीं ग़रीब करे बि छा था सघूं? इहे ग़रीबनि जूं बददुआऊं ई इन्हनि ज़ालिमनि जूं पारूं पटींदियूं। अलाह कंदो, अदा अलाह कंदो त इन्हनि ज़ालिमनि जूं जल्द पारूं पटिजी वेंदियूं। आमीन अदी आमीन। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। मां हलाए थी अदी। चङो अदी। हा दुआ कजा हाणे फ़कीर यानी। हा अलाह जी दुआ अथव, अलाह जी दुआ अथव। दुश्मन दफ़ा हूंदव। सोट हिते जो माहौल वञे तो ॾींहों ॾींहुं बिगड़ंदो। पोइ मां छा कयां? मां को तरह जो सूबेदार आहियां? यार मुंहिंजो साह मुठ में आहे ऐं तोखे मज़ाक लॻी आहे? मज़ाक कोन थो कयां, ॿुधाए मां छा कयां? यार हितो लॾो खणी हलो, किथे असां विच में पीसजी न वञूं। असांखे कुझु बि कोन थींदो, तूं को बि ख़ौफ़ न कर। यार तूं त अलाए कहिड़ी मिटीअ मां ठहियल आहीं। लोही मिटी मां। हाणे तूं बि वञी आराम कर, मूंखे बि आराम करण दे।
मां ॾिसजाए हाणे ही पंहिंजे भाइरनि खे वठी ज़रूर ईंदो। सौट पंहिंजे घर में त गिदड़ विशी हूंदो आहे, असां बि पंहिंजे दर अॻियां बीठा आहियूं, जेकॾहिं आया न त मोहरींदासीं। जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू